समारोह में दाखिला मुहिम शुरू। अज तारीख 14 अप्रैल से गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल समारोह टाउन के सीनियर हेडमिस्ट्रेस आपा नईमा बशीरा आरई की क़यादत में स्कूल का समारोह नेशनल प्रेस क्लब ताईं दाखिला मुहिम रैली कढी वई। रैली शहर के मुख्तलिफ़ रस्तन तां थींदे नेशनल प्रेस क्लब पहुती, जैमें स्कूल जा उस्ताद सर शौकत अली ज़ंगी, सर मोहम्मद हसन शाह, सर ओखूमल मेंगवार, सर ताहिर हुसैन, सर भरत कुमार, सर शुगन, सर दिलीप कुमार, वलीद अहमद कायमखानी, सर इमरान अली, सर उज़ैर अहमद ऐं ॿिया उस्ताद भी शामिल हुआ। इन वाक़ ज़रिए वालिदैन के वेनती ऐं माइटनि खे मिनत कजे थी त 7 अप्रैल 2025 खां गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल समारोह टाउन में दाख़िला शुरू आहे। तंहिं करे अवां पंहिंजे 5 सालनि जे प्यारनि पुटड़नि ऐं दादियुनि धेरनि खे हर हालत में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल समारोह टाउन में दाख़िल करायो त जीअं असां हर न्याणी ऐं हर पुट खे तइलीम जे ज़ेवर सां आरास्ता थी सघनि, मिठनि माइटनि ऐं मिठे मुल्क जो मान मथाऊं करे सघनि। उनखां सवाइ सुहिणो स्लोगन पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जो सुहिणो सपनो बि साबियान थी सघे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ।